यह कथा तव्हांखे असां भागवत में ॿुधाई आहे कई बार कि नंद बाबा वटि हिकिड़ा वॾा आचार्य महात्मा आया, भगवान जा परम भक्त। उन्हनि चयूं मैया मां भोजन कंदुमि, मुंहिंजे लाइ अलॻि शुद्ध पवित्र भोजन ठाहे। मुंहिंजी आदत आहे पहिरियों मां भगवान नारायण खे भोग लॻाईंदो आहियां, पोइ प्रसाद वठंदो आहियां। पहिरियों चूल्हो चौको साफ़ कर, गंगा जल सां धोई करे पोइ प्रसाद ठाहे। ठीक है बाबा, 3 कलाक लगी विया। यशोदा मैया भोजन तैयार करे ऐं सन्यासी के दिनों। सन्यासी खड़ी आया, भगवान नारायण जो सुंदर विग्रह हो, सामू थाली रखी करे ऐं चयूं प्रभु कृपा कयो, घणे प्रेम सां ये तव्हांजा भक्त आहिनि, प्रसाद मां तव्हांजे लाइ ठारायो आहे, पहिरियों तव्हां स्वीकार कयो त मां प्रसाद खावां। पोइ अखियूं बंदि कई। भगवान कृष्ण नंढा सा 4 सालनि जा ॿारनि ॿाहिरि खेॾनि था पिया। खेॾंदे खेॾंदे सिक भरी पुकार ॿुधी करे भगवान कृष्ण खेल छॾे आया, खेॾणु बंदि करे ऐं साम्हूं अची वेही विया उन साधू बाबा जे। ऐं वेही करे जे नंढा ॿार वेठा हूंदा आहिनि न, खणी खाईंदा आहिनि, थालीअ में खणी खाइण लॻा। हाणे जो सन्यासी महाराज अखियूं बंदि करे भगवान खे भोग लॻायो। हे नारायण प्रभु प्रसाद स्वीकार कयो, काम क्रोध लोभ मोह। ऐं जीअं गंगा मैया की जय अखियूं खोले त ॾिठई त अरे ये नंढो सो बालक फुल्को भाजी चांवर सब चटाचट ये तो पूरो खाइण शुरू करे छॾियो अथई। भगवान को पहिरियों इन थाली जूठी करे छॾी, ॾाढो गुस्सो आयो। यशोदा मैया खे सॾ कई। यशोदा मैया भी डिजी वई, नंद बाबा डिजी आ, पकड़िया कृष्ण के गोद में खणी, वरी सां भोजन ठाहियूं, वरी सां गंगा जल सां धोई करे बढ़िया भोजन तैयार कियो। वरी भगवान को माफ़ी घुरी तो प्रभु हाँ स्वीकार कयो, मूंखे पतो न हो, मां अखियूं बंदि कयूं, वो बालक आयो भोजन तव्हांजो जूठो कयईं। हाँ ये न थींदो, जो नेत्र खोले तो वरी श्री कृष्ण भगवान उते भोजन था कर। 3 बार कयईं भोजन तैयार यशोदा मैया। 3 बार थाली खणी आई ऐं कृष्ण के कमरे में बंद करे छॾी त मता छोरो उत्पाती आ ॾाढो, कुछ गड़बड़ न करे। कन्हैया ॾिठूं एॾो प्रेम सां साधू बाबा पुकारे तो। यशोदा मैया दरवाजे ते बीठी आ, कृष्ण कन्हैया लाल खिड़कीअ मां निकिरी आ, घुमी करे वरी अची करे थालीअ में रोटी फुल्को चांवर आलू भोग लॻाइण लॻा। हाणे जो अखियूं खोले ॾिठई अरे 3 बार, हाणे त भोजन ठही न सघंदो, एॾी देरि थी वई आहे, हिन मुंहिंजो भोजन ख़राबु करे छॾियो, भगवान जो प्रसाद जूठो कयो अथई। भगवान खे चिल्लाइण लॻो साधू, छो तोखे ख्याल कोन्हे, तूं भगवान जो प्रसाद भोग लॻल, प्रभु के भोग लॻो न आहे, तूं प्रसाद जूठो करे छॾियो, छाजे करे आयो आहे तूं हिते, छो आयो आहे, कंहिं सॾु कयो तोखे बार बार हली थो अचे। कन्हैया मुस्कुराए चवण लगा, बाबा जी ताने ही तो मुझे बुलायो, तभी तो मैं आयो, प्रसाद खायो, तूने जिमायो मैंने पायो। चो हरे राम। साधु बाबा के गुस्सो आयो, छोड़े मां तोखे कॾहिं सॾु कयो, हाँ मां कॾहिं सॾु कयो तोखे, ती तव्हां न पिया सॾु कयो, भोजन खाओ, गलती थी वई आहे, तव्हां खाओ त पोइ मां खाईंदुमि। साधु चई हा ईअं त चवां पियो, तोखे कॾहिं चयो मां, तोखे त सॾु न कयो, मां त भगवान के भोग पियो लॻायां। भगवान खिली करे चवण लगा, हम ही तो भगवान हैं। चिल्लाइण लगा, एतिरो छोरो ढीठ नटखट, हाँ एक तो रोटी तो खाई वञे भगवान जी, पाण के भगवान तो चए। तॾहिं श्री कृष्ण भगवान उन जी बाह पकड़े वरती, चई बाबा हम ही तो भगवान हैं। तॾहिं भगवान शंख चक्र गदा पद्म धारण करे साक्षात श्री महाविष्णु स्वरूप उन के दर्शन कराए। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। पोत साधु बाबा चरणन ते किरी पिया। इहो स्वरूप यशोदा मैया के नज़र न आयो, नंद बाबा के नज़र न आयो, उहे डुकंदा आया, कन्हैया के चिल्लाइण लगा। साधु बाबा रोके वरितो, न माता न, हाणे पंहिंजे हथ सां कौर खणी करे उहे श्री कृष्ण के खाराइण लगा, ऐं श्री कृष्ण साधु बाबा के खाराइण लगा। चओ हरे राम।